अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो सोच आ रही है तमाम सां मिरपुर ख़ास में खबर शिकंदाल मिरपुर ख़ास पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 5 ॾींहं मिरपुर ख़ास डिवीज़न जो दौरो कयो पर बरसात मुतासिरनि खे कंहिं भी क़िस्म जो रिलीफ न ॾिनो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त राशन ॾियण सां मसइला हल न थींदा ऐं चवां थो भाषण ॾियण बदिरां राशन ॾियो त जीअं ग़रीब माण्हू पंहिंजो पेट भरे सघनि। अहिड़ो इज़हार पीटीआई सिंध जे सदर ऐं सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हालिमा आदिल शेख मिरपुर ख़ास में पीटीआई अगुवान राजा अब्दुल हक जे रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। इन वधीक चयो त बरसात मुतासिरनि लाइ सिंध हुकूमत अञा ताईं को भी अमली कम न कयो आहे, सिर्फ़ कूड़ा दिलासा ॾिना पिया वञनि। बिलावल भुट्टो हर हंधि तक़रीर में वफ़ाक़ खे निशान बणायो आहे ऐं चवां थो त अरिड़हीं तरमीम बाद सूबा बाख्तियार आहिनि। शाह सिम नाला जा घाड़ा बंदि करणु, कुदरती पाणी जे लंगर तां कब्ज़ा ख़त्म कराइणु वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे। उहा सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। एग्रीकल्चर खाते पारां किनारनि जी सफ़ाई न कराई वई, बंद मज़बूत न कया विया। 2008 में सैलाब, 2011 में बरसातूं हुयूं। हिन वक़्तु सैलाब ऐं बरसातूं ॿई आहिनि। सिंध हुकूमत मुकमल नाकाम बणिजी चुकी आहे। सदर पाकिस्तान ऐं गवर्नर सिंध जे आमद वक़्तु हितां जे ब्यूरोक्रेसी पंहिंजे सियासी आकान जे चवण ते इमदाद सामान लुटायो। दिलि चाहियो पियो त उन लुटमार जो केस SSP मिरपुर ख़ास ते दाख़िल कराइजे पर ईअं न कयो। असां चाहियूं था बरसात मुतासिरनि जी सहायता लाइ वफ़ाक़ सूबे समेत ॿियनि इदारनि जे गॾियल कमेटी जोड़ी वञे त जीअं बरसात मुतासिरनि लाइ आयल फंड कंहिं भी जाली अकाउंट जे वर न चढ़ी सघनि। हुन वधीक चयो त बिलावल भुट्टो पंहिंजे दौरे दौरान करोड़ों रुपया ख़र्च करे बरसात मुतासिरनि खे सिर्फ़ उहो ॿुधायो था कि कुझु न पियो करे। वफ़ाक़ ख़िलाफ़ ॻाल्हाइण बदिरां मुतासिरनि जी मदद करणु घुरिजे। जॾहिं त वफ़ाक़ पारां कोरोना दौरान सिंध जे माण्हुनि खे अकेलो न छॾियो। सिंध जे अवाम में 60 अरब रुपया तक़सीम कया विया। NDMA पारां मुतासिरनि में टेंट ॾिना पिया वञनि। हज़ारे माण्हू बेघर थी विया आहिनि। चुपा माल मरी वियो आहे। मुख़्तलिफ़ वबाई मर्ज़ फैलिजी चुका आहिनि। लाइव स्टॉक जो अमलो गायब आहे। किथे सिहत जे हवाले सां कैंपियूं क़ाइमु न कयूं वियूं आहिनि। हालत इंतिहाई ख़राब आहे। अधु सिंध बरसात पाणी में ॿुॾियल आहे पर सिंध हुकूमत जा वज़ीर बरसात मुतासिरनि जी मदद करण बदिरां पार्टियूं करण में पूरा आहिनि। इन चयो त सदर पाकिस्तान ऐं गवर्नर सिंध पारां बरसात मुतासिरनि में 1 लख राशन बैग तक़सीम कया वञनि ऐं वफ़ाक़ पारां बरसात मुतासिरनि लाइ अलॻि पैकेज पिणु ॾिनो वेंदो। उन मौक़े ते MP दुआ भुट्टो, PTI अगुवान जानशीर जोड़े जो अली पला, आफ्ताब कुरैशी ऐं ॿिया अगुवान पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।